ड्रिप मेहरशाह में एहसास क़फालत प्रोग्राम जो 2 ॾींहनि खां बंद पयल सेंटर 4 कलाकनि ताईं हलाइण खिलाफ औरतुनि पारां एहतजाज कयो। गवर्नमेंट हाई स्कूल ड्रिप मेहरशाह में कायम एहसास क़फालत प्रोग्राम जो सेंटर 2 ॾींहं बंद हुजण खां पोइ 4 कलाकनि लाइ खोलियो वियो, जंहिं ते पुलिस छापो हणी अमले खे गिरफ़्तार करण बाद सेंटर बंद कराए छॾियो, जंहिं ते हक़दार औरतुनि पारां सेंटर बंद कराइण खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते हक़दार औरतुनि अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त सुबुह जो एहसास क़फालत सेंटर खुलण बाद बहितर इंतज़ाम सां गॾु हक़दार औरतुनि खे 3 फुटनि ते मुफ़ासिले ते बीहारियो वियो, जॾहिं त सेंटर अंदर 2 डिवाइसुनि ते कम जारी हो ऐं मुस्तहिक औरतुनि खे 12,000 इमदादी रक़म ॾिनी पई वई, पर पुलिस सेंटर बंद कराए अमले खे गिरफ़्तार करे पाण सां गॾु खणी वई आहे। पुलिस पहुती आहे, बंद थी विया आहिनि, असांखे का शइ न मिली आहे, राशन पुल हर शइ मिलिया, असांखे न मिलिया। सारा गंबट बि हलनि पिया, हिते बि हलनि पिया, सभु को वठंदो पियो वञे। असां सुबुह खां वठी चांहि जो ढुकड़ो पी आया आहियूं। हिन महिल पुलिस पहुती, हिकिड़ी गाॾी आई, ॿी गाॾी आई, चऊं पिया उथो, उस ते मरी आहियूं, परेशान थिया आहियूं, असांखे का शइ न मिली आहे। असांजी हुकूमत छो नथी ॿुधे गौर करे। हाणे पुलिस आई आहे ढंढ मस्तीअ जी, उनजी गिरफ़्तार करे वरी उनखे ॿिन्ही खे खणी हली वई आहे। असां मायूं हिते वेठा आहियूं, असां निकिया जेका ॾेई असांखे वई आहे, हली त वञी लकड़ा खणी पिया कुटनि असांखे छो। हुननि चयो त लॉकडाउन सबबु घरनि में खाइण लाइ कुझु बि नाहे। हुकूमत जल्द सेंटर खोले जीअं एहसास प्रोग्राम जी किस्त वठी पंहिंजनि बचड़नि जो पेट पाले सघूं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk